खिप्रो में इरीगेशन वर्कर यूनियन सर्कल नादरा केनाल ऐं इरीगेशन परमानेंट फील्ड वर्कर यूनियन में पुखास में हलंदड़ इख्तिलाफ़ ख़त्म थी न सघिया आहिनि। इरीगेशन परमानेंट फील्ड वर्क यूनियन में पुखास में रजिस्ट्रार ट्रेड यूनियन हैदराबाद रीजन गुलाम सरवर ओतेरो एरीगेशन परमानेंट फील्ड यूनियन सर्कल नारा केनाल जे सदर शौकत चांडियो खे पंहिंजे उहिदे ते बहाल कंदे हैदर गजू जे अदम एतमाद जे ॾिनल दरख़्वास्त रद्द करे छॾी। जॾहिं त रजिस्ट्रार ट्रेड यूनियन हैदराबाद रीजन शौकत चांडियो जे हैदर गजू ख़िलाफ़ ॾिनल अदम एतमाद जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॾींदे हैदर गजू खे एरीगेशन परमानेंट यूनियन फील्ड वर्कर सर्कल नारा केनाल में पुखास जे जनरल सेक्रेटरी जे उहिदे तां हटाए मोहम्मद जुमन महर खे बहाल करे छॾियो। उन मौक़े ते अॻवाणनि उहिदनि जी बहालीअ जो आर्डर खणी खिप्रो पहुता त यूनियन जे अॻवाणनि सलेमान इम्तियाज़ तुर्क जावेद हिंगोरजो रमज़ान गजू आबादगारनि जान मोहम्मद मंगरे ओस्मान मरी मज़ार मरी ऐं ॿियनि खिप्रो वाह मोड़ सरवर नूह चौक ते आजियां कई ऐं गुलनि जी वर्खा कई। रहीम इकबाल अमन लाड़क सूबाई जनरल सेक्रेटरी आल सिंध इरीगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन जीअं त आल सिंध इरीगेशन फेडरेशन सां अलाह परमानेंट लेबर यूनियन जे जेको असांजे 2010 में जेको 11/10/2010 में रेफरेंडम थियो उन में असांजी जेका परमानेंट लेबर यूनियन इरीगेशन आहे उहा अक्सरियत सां वोटनि में खटे आई। उन खां पोइ असांजो जनरल सेक्रेटरी जेको हैदर बख्श गजू हो जंहिं पोरितनि सां धोखो कंदे ऐं असांजे मुखालफ़नि सां मिली करे यूनियन जे मुफ़ादनि में ऐं मज़दूरनि जे मुफ़ादनि खां हटी करे ग़लति कमु करणु शुरू कया जंहिं ते असां उनजे ख़िलाफ़ु 29/12/2021 में चार्ट ऑफ पंहिंजो अदम एतमाद पेश कयो। उन अदम एतमाद जी प्रोसीडिंग जेका लेबर कोर्ट में रजिस्ट्रार ट्रेड यूनियन वटि हली रही उन में अॼु जेको फ़ैसिलो आयो आहे त उन में जेको असां उनजे ख़िलाफ़ु अदम एतमाद पेश कयो ऐं उनजे जाइ ते असां मोहम्मद जुमन महर खे जनरल सेक्रेटरी मुक़ररु कयो। उनजे जनरल सेक्रेटरी मुक़ररु थियण खां पोइ अॼु रजिस्ट्रार ट्रेड यूनियन जेका हुन शौकत चांडियो जे ख़िलाफ़ु जेका अदम एतमाद पेश कई हुई त जीअं सदर न रहियो आहे उनजी जेका अदम एतमाद पेश कयल उनखे रिजेक्ट कयो ऐं शौकत चांडियो ऐं असांजे परमानेंट लेबर यूनियन जे उहिदेदारनि तरफ़ां जेका हैदर बख्श गजू जे ख़िलाफ़ु अदम एतमाद पेश कई उनखे बहाल कंदे ऐं हैदर बख्श गजूअ खे पंहिंजे उहिदे तां हटाईंदे मोहम्मद जुमन महर खे जनरल सेक्रेटरी मुक़ररु कयो आहे। उनजे ख़ुशीअ में जे दोस्त गॾु थिया आहिनि जेके ऐं हिते तव्हांजे अॻियां सदर शौकत अली चांडियो अॼु खां 2 महीना अॻु मंझि जेको रेफरेंडम असां 3 महीना खटियो हुयो उन मंझि हैदर बे गजू असांजा जनरल सेक्रेटरी हुयो विच मंझि असां सां धोखो करे ऐं मुतहदा वारनि सां गॾिजी असांजे प्लेटफार्म तां फिरी ऐं हुननि सां ई गॾियो जेके माण्हुनि खां तव्हां चओ था त भई पैसा वरिता त भई पैसा जेके बि माण्हुनि खां वरिता उहे पंहिंजा पाण भरींदो उन जा जवाबदार न आहियूं। असां अॼु उन एतमाद रिथ पेश करे उन मंझि जेको बि असांजो केस खटियो आहे जेको हुन असांजे बरख़िलाफ़ केस कयो उहो असां केस खटे असां मोहम्मद जुमन महर खे जनरल सेक्रेटरी बनायो। परस्ते आला गुलाम अमन मरी जीअं त ही जेका हींअर असां अदम एतमाद जी रिथ पेश कई उन में हैदर बख्श गजू साहब बि हलियो असां सां गॾु इन में असां हुन बि शौकत जे ख़िलाफ़ु अदम एतमाद जी रिथ पेश करे हिते 35 में रेगुलेटर ते हार पारायो बाए दारोगे खे सदर ठाहे छॾी जॾहिं इहो को कानून ला या को कोन थो। अक्टूबर 2021 ते इलेक्शन थी इलेक्शन खां पोइ असांजो जनरल सेक्रेटरी फिर ॿिए यूनियन में हलियो उन खां पोइ वरी असां जेको एतमादी रिथां थी उनजे ख़िलाफ़ु 29 डिसंबर 2021 ते उन में सभिनी दोस्तनि मूंखे जनरल सेक्रेटरी मुक़ररु कयो। उन खां पोइ कोर्ट में विया कोर्ट में कूड़ा ॾेखारियूं उहिदेदार उहे बहाल न थी सघिया। उन खां पोइ कोर्ट खां पोइ लेबर ऑफिस वियो लेबर ऑफिस जे रजिस्ट्रार जज जेको आहे उन अॼु असांजे हक़ में फ़ैसिलो ॾेई असांखे नोटिफिकेशन ॾिनो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।